मजदूर मजदूर असांजा मुतालबा जेसी ताईं असांजा मुतालबा पूरा न थींदा तेसी ताईं असांजी जंग जारी हूंदी। असां ही तव्हांखे ॿुधाइण चाहियूं था त असांजा मुतालबा पूरा थींदा। मजदूर 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 जारी आ ही जारी आ ही जारी आ ही जारी आ ही जारी आ हले 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 ही जारी आ ही जारी आ रिटायरमेंट वाला रिटायरमेंट मजदूर या दुश्मन मजदूर या दुश्मन मजदूर 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 जैसी रात अंधेरी रहंदी जारी रहंदी जैसी रात अंधेरी रहंदी। जेका आज मीटिंग थी आहे वो छाजे बारे में आहे? ही सिर्फ़ मुलाज़मनि जे बारे में आहे बाबा। जेके रिटायर मुलाज़िम सनकोट आहे फोतीकोट आहे उन्हनि जी औलाद जे हक़नि जे बारे में आहे। जेको असां ही निज़ाम अॻु में बि खयोंसीं, जेको पेंशन कटौती DR अलाउंस ऐं ॿिया बि के मसइला हुया 4-5 उहे असां पंहिंजा हल करायासीं। अॼु असांजूं 1 खां वठी 4 स्केल ताईं जेके पोस्टूं आहिनि उहे 4 स्केल ताईं पोस्टूं आहिनि जेके DC चार्ज उन्हनि मुलाज़िमनि खे ॾिनो थो वञे। पर असां था चऊं त DC खे असां जे चार्ज में न अचनि। हर डिपार्टमेंट कहिड़ो बि इदारो हुजे उनजे ऑफिसर खे उहे पावर ॾिना वञनि त उहो पंहिंजे इदारे खे पंहिंजा उन इदारे में जेके मुलाज़िम आहिनि हज़ारनि जी तइदाद में मुलाज़िमनि के रिटायर थी विया आहिनि, के मरी विया आहिनि, के खपी विया आहिनि। सो उन्हनि जे औलाद खे हक़ु तरजीह बुनियाद ते हक़ु ॾिनो वञे। सो मां इन ॻाल्हि में सो असां इहा ॻाल्हि कंदासीं त बाबा तरजीह बुना माना जेको पढ़ियल लिखियल हुजे उनजी औलाद सीनियर जेके रिटायर आहिनि या फोत थी विया आहिनि उन्हनि जा मुलाज़िम उन्हनि जी औलाद पढ़ियल लिखियल आहे ऐं पाण हू ज़ैफ़ूं थी विया आहिनि उन्हनि जी औलाद पढ़ाई त करायूं औलाद जी उन्हनि जी औलाद खे हक़ु कोन थो मिले। जेकर उन्हनि जी औलाद खे हक़ु मिलंदो त उन्हनि जो चुल्हो हलंदो, 2 वक़्तनि जी मानी मिलंदी उन्हनि खे। असांजी CBI यूनियन जेका आहे तरजीह बुनियाद ते अॼु खां न पर घणे टाइम खां वठी इहो कमु कंदी रही आहे त केतिरई मुलाज़िमनि जा घर ऐं उन्हनि जे औलाद खे हक़ वठी ॾेई ऐं इदारो न मिलनि। असांखे पंहिंजे डिपार्टमेंट जो जेको मुलाज़िम हुजे इदारो हुजे उनजे ऑफिसर थ्रू मिलनि। जेकर असांखे उहे थ्रू न मिलिया ऑर्डर त असां रोडनि ते निकिरंदासीं। जीअं अॻु में तालाबंदी हड़ताल कईसीं सॼी सिंध में तालाबंदी थी, अॼु बि असां उहा तालाबंदी करे सघूं था। पर गुज़ारिश कयूं था मुराद अली शाह खे, बिलावल भुट्टे खे त असांजा ग़रीबनि जा ही जेको आहे मुतालबा पूरा कया वञनि। जेकर असांजा पूरा न कंदव त असां रोडनि ते वरी निकिरंदासीं ऐं तालाबंदी इदारा बंदि कंदासीं। असांजी मशीनरी उहा तबाह लॻी पई आहे। असांखे गवर्नमेंट ऐलान कयो आहे त मुलाज़िमनि जूं कमरा ठाराए उन्हनि खे राहत जे लाइ सुठे नमूने रहायो। उहे बि मुतालबा असांजा कोन था थियनि। छो? उन खां पोइ असांजो जेको दारोगो आहे 5 स्केल में उनखे तरजीह बुनियाद ते उनखे 10-11 स्केल मिलणु घुरिजे। ऐं उन खां पोइ जेको रोड माना जेको ड्राइवर आहे उन ड्राइवर खे 10 स्केल मिले अपग्रेड कयो वञे। ऐं चार्ज मैकेनिक आहे उनखे घटि में घटि 14 स्केल ॾिनो वञे। जेकर असांजा मुतालबा मञींदव त असां हिते ई वेठा हूंदासीं। अॼु तव्हांखे ॿुधायूं था चेतावनी था ॾियूं इहे न सम्झिजो त असां ख़ाली वेहंदासीं। असां रोडनि ते निकिरंदासीं ऐं तालाबंदी हड़तालूं कंदासीं। मां अशरफ काशकली खे बि गुज़ारिश थो कयां हर खाते जो पंहिंजे डिपार्टमेंट में पंहिंजनि ऑफिसरनि खे चई उहे जेके मसइला आहिनि
असांजो पंहिंजा डिपार्टमेंट कनि असांखे DC जे थरू आर्डर न मिलनि DC वटि कंहिंजा माण्हू था अचनि पोइ सियासी माण्हुनि जा था अचनि असां ग़रीबनि जो कोन थो थिए मां पूरो थी वियो आहियां 80-82 साल मुंहिंजी उमिरि थी वई आहे मुंहिंजा लड़ा बतलड़ा आहिनि जेके तालीम याफ़्ता आहिनि नेट खां मथे 14-15 दर्जा पढ़ियल आहिनि उन्हनि खे नौकिरी मिलणु खपे मुंहिंजो घर जो चुल्हो कीअं हले मां ग़रीब माण्हू हा